अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो मां आहियां बहादुर साफ़ी। मुझे चैनल जो नालो आहे ॿुधण खां पोइ माण्हू परेशान। जी तव्हां हिकु गिदरनि जे बाग में बीठल आहियां, मासात नवाज़ जे बाग में। उन में हिकिड़ो फतू पेटे, अचो त कुझु इन सां गुफ़्तगू कयूं। अस्सलाम वालेकुम फतू पेटी। जॾहिं बि मां आकाश खाईंदो आहियां या फोन अची वेंदी आहे या महिमान ईंदा आहिनि, हाणे तूं वरी छो आयो आहे हिते? अरे बाबा, मां सहाफ़ी आहियां, सहाफ़ी। तोखे चैनल ते हलाईंदुमि, बाक़ी न त जा तोखे राशन भी मिलदो। यार पोइ वालेकुम अस्सलाम अदा। अल्लाह तोखे हाणे राशन काथे विराइजे थो? हितों त फारिग थी त मांखे एंट्री हो त ॾे न तूं, मां साहब खे ॿुधायां। हा यार, तूं फारिग न थींदो भाई, ॾिसे न हे अञा थोरा पटिया आहिनि। दोस्तो ही ॾिसो, हे हिन जी स्टार्टिंग हूंदी मुंहिंजे ख्याल में। हे केतिरा था खाईंदो? हितो अञा घणा खाई आओ? हेड़ो खोड़ो खाई चुको आहियां, वॾे जेको अॻ में। मानी खाईंदा हूंदो तव्हां? हा खाईंदो आहियां, हुकुम कर, तोखे तकलीफ़ चाहे बा? असांखे ॿुधाईंदो, तव्हां लाइ राशन घुराईंदासीं न। सुबुह जो केतिरी मानी खाईंदा आहियो, असांजे नाज़रीन खे ॿुधायो। हा नाज़रीन, मां असल में थोरो कमज़ोर आहियां, मूंखे कारो कामिड़ा मानी घटि खाईंदो आहियां। पोइ बस इहो नेरनि में इहो 15-20 पराठा ऐं 3 किलो जी चांहि बाटो इहो गॾाए सॾाए खाई वेंदो आहे। वणंदी कोन्हे पर मिड़ई टेस्ट कंदा दाई का मार पोइ एॾी मानी नेराने मंझंदि जी मानी न खाईंदो हूंदे? पोइ अब पंहिंजे घरों खाऊं तुझे पी पुॼाए असांखे। अलाह जी महिरबानी आहे, पिनी सिनी खाऊं। थोरो तमीज़ सां ॻाल्हाए बाबा, हुकुम कर, हुकुम कर। मंझंदि जी मानी केतिरी खाईंदा आहियो? साहबी साहब, मंझंदि जी मानी हाणे नेरनि एॾी खावां थो त मंझंदि जी मानी त न वणंदी, पर पोइ बि मिड़ई दिलि लूसी क़िस्म जी दिलि चवंदी आहे यार कुझु खा। पोइ इहो बसि 30-40 सारी वारियूं मानियूं ऐं 3 किलो जी या देगड़ी जेका बटालुनि जी बोड़ जी, इहा सॼी कढाए सॼे खाए मथां ड्रम पाणी जो पी सुम्ही पवंदो आहे। पोइ त राति जो पक कुझु बि न खाईंदो हूंदे, सुम्ही पवंदो हूंदे? हा राति जो निंड जो मवाली मानी न खाईंदो हूंदे? पोइ निंड पहुची वेंदो आहे। पोइ छा कयां? अमड़ खे प्यारो आहियां। अमड़ चवंदी आहे चंडरा उथ, कुझु खा पी त सयूं। ईअं सुम्ही पियो आहे बुख ते, माउ जो साहु आहे। पोइ इहो उथंदो आहे, इहो 25-20 थाल चांवरनि जा, 5 किलो मिठाई, 3 किलो साढा हुन में खीर मिलाए गॾाए सॾाई इहो ई खाईंदो आहे। केतिरा बि खाईंदा आहियो? हे त ईअं टेस्ट आहे बाबा, हे फ्रूट आहे, पाणी आहे। पोइ बि ख़ुशि हो? अलाह जी खाऊं था। गवर्नमेंट अॼु ताईं असांखे कुझु ॾिनो आहे? हितां जा MP MLA पाण खाइनि था, असां जहिड़नि ग़रीबनि जी सार लधी अथऊं। उन्हनि खे ख़बर आहे मां केतिरी मानी खाईंदो आहे। इहो त अलाह जी ज़ात बेपरवाह आहे जेका हर हिक खे वंडे विराए खाराए थी। हे वरी टीवीनि ते वेही चवनि था असां साईं हिन खे राशन ॾिनोसीं, हिन खे राशन ॾिनोसीं। अड़े तव्हांजे हथां कंहिंखे मानी खाराइणु? अलाह जे हथां रुॻो टेलीविज़न ते वेही ड्राणा था हणो। मुंहिंजे साम्हूं अचो न, कहिड़ो राशन ॾिनो अथव? मां हेॾी मानी खावां थो, तबाह थी वियो आहे लॉकडाउन में। चैनल मां चैनल थो जेके चवनि था असां घर राशन ॾिनो आहे। वधीक थी न कयो कंहिं बि अमीर जी मोतबर जी, ग़रीब आहे बसि चैनल आहे। नाज़रीन, जीअं त असां ॿुधाईंदा हलूं, इहो फतू पेटी जंहिं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। ऐं मां MP MLA खे हथ जोड़े इहा गुज़ारिश कंदुमि, महिरबानी करे हिन सां राशन जो ताउन कनि। हिन जा घर भाती केॾा परेशान हूंदा। हे ने बागो घर वारनि जी त छा ॻोठ वारनि जी बि मानी खाईंदो हूंदो जेकी हिन पोज़ीशन ॿुधाई आहे। या करे राशन ॾिनो वञे या हिन खे चंदो करे मारनि ताकी हिन जी बचे कंहिं ॿिए ग़रीब खे खाराए सघूं। वॾी महिरबानी।